अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट, मां सैयद एजाज़ अली शाह। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे न्यूक्लियस। जीअं त पाण खे ख़बर हुअणु घुरिजे त जेको न्यूक्लियस आहे उहो आहे छा ऐं न्यूक्लियस जा कहिड़ा कहिड़ा कंपोनेंट्स असां वटि मौजूदु आहिनि। न्यूक्लियस जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं ऑर्गेनेल्स अञा माइक्रो ऑर्गेनेल्स पयूं आहिनि, उन में कहिड़ा कहिड़ा डिपार्टमेंट्स अची वञनि था, इन ते असां थोरो डिस्कस कंदासीं। सब खां पहिरियां असांखे न्यूक्लियस जे बारे में ख़बर हुअणु घुरिजे त न्यूक्लियस थींदो छा आहे ऐं न्यूक्लियस जो कहिड़ो कहिड़ो फंक्शन हूंदो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेके बॉडी हूंदी आहे, बॉडी जे अंदरि मुख़्तलिफ़ ऑर्गन्स जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजो कमु सर अंजाम ॾींदा आहिनि। अहिड़ी तरीक़े सां सेल जे अंदरि मुख़्तलिफ़ ऑर्गेनेल्स जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजो कमु सर अंजाम ॾींदा आहिनि। त असांखे ख़बर हुअणु घुरिजे त मुख़्तलिफ़ ऑर्गेनेल्स कहिड़ा आहिनि ऐं असांजो जेको मेन ऑर्गेनेल आहे, असांजो जेको न्यूक्लियस आहे उहो ऐं उनजो फंक्शन छा आहे, अचो थो न। सभ खां पहिरियां न्यूक्लियस खे असां डिस्क्राइब कंदासीं त न्यूक्लियस जेको आहे छा। न्यूक्लियस जेको हूंदो आहे इहो असांजो डबल मेम्ब्रेन ऑर्गेनेल हूंदो आहे ऐं उन खां अलावा इहा हिकु अहिड़ी साइट आहे जंहिंमें असांजो जेनेटिक इंफॉर्मेशन जेके असां डीएनए छॾींदा आहियूं उहा असांजी क्लोज़ थियल हूंदी आहे। न्यूक्लियस जे अंदरि मुख़्तलिफ़ अञा स्ट्रक्चर्स मौजूदु हूंदियूं आहिनि। उन में असांजो पहिरें नंबर ते आहे न्यूक्लियोप्लाज़्म ऐं उन खां अलावा न्यूक्लियोपोर्स ऐं उन खां अलावा असांजो क्रोमेटिड्स मौजूदु हूंदा आहिनि न्यूक्लियस जे अंदरि। हाणे पढ़ूं त असांजा न्यूक्लियोप्लाज़्म छा हूंदो आहे, न्यूक्लियोपोर्स छा हूंदा आहिनि ऐं असांजा क्रोमेटिड्स छा हूंदा आहिनि। इन्हनि शयुनि खे पढ़ण खां पहिरियां असांखे थोरी नॉलेज हुजणु घुरिजे त असांजा क्रोमोसोम्स छा आहिनि ऐं क्रोमोसोम्स जे अंदरि जेके आहिनि इंफॉर्मेशन इनक्लोज़ कीअं थियल हूंदी आहे। क्रोमोसोम्स जेके हूंदा आहिनि इहे असांजा कलर्ड बॉडीज़ हूंदियूं आहिनि। उहे कलर्ड बॉडीज़ जेके असांजो रिस्पॉन्सिबल हूंदियूं आहिनि छाजे लाइ, जेनेटिक इंफॉर्मेशन खे कैरी करण लाइ, किथां असांजी जनरेशन ऑफ जनरेशन का मतिलबु वालदेन खां वठी औलाद ताईं जेकी बि असांजी इंफॉर्मेशन हूंदी आहे उहा असांजी जेकी हूंदी आहे उहा असांजी इनक्लोज़ थियल हूंदी आहे। हिकिड़ो मॉलिक्यूल हूंदो आहे जंहिंजो नालो असांजो छा हूंदो आहे, डीएनए। डीएनए मतिलबु डी ऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड। उहा असांजो मॉलिक्यूल, उहा असांजी स्ट्रक्चर जेकी असांजी का इंफॉर्मेशन खे खणी करे मुंतकिल करे केॾे वालदेन खां वठी औलाद ताईं, त इनखे असां छा सॾींदा आहियूं, डीएनए सॾींदा आहियूं। हाणे असां पढ़ंदासीं त असांजो डीएनए छा हूंदो आहे ऐं डीएनए जे अंदरि जेके आहिनि असांजा कहिड़ा कहिड़ा कंपोनेंट्स मौजूदु हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त जेको डीएनए हूंदो आहे इन जे अंदरि असांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा नाइट्रोजनस बेसिस हूंदा आहिनि। उहे नाइट्रोजनस बेसिस असां कैरी कंदा आहियूं त बाबा उहो असांजो हिकिड़ो एडेनिन हूंदो आहे, ॿियो असांजो साइटोसिन हूंदो आहे, ॿियो असांजो ग्वानिन हूंदो आहे ऐं टियों असांजो थायमीन हूंदो आहे। इहे असांजा नंढा कंपोनेंट्स हूंदा आहिनि जेके असांजा हिकिड़े डीएनए जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। ऐं इन खां अलावा असां अगरि डिफरेंस कढूं त डीएनए ऐं आरएनए जे विच में असांजो कहिड़ो डिफरेंस आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु थायमीन जी जॻह ते असांजो यूरासिल हूंदो आहे ऐं डीएनए जेको हूंदो आहे उहो असांजो हेलिक्स स्ट्रक्चर हूंदो आहे, डबल हेलिक्स हूंदो आहे, मतिलबु ॿ असांजो ॾाकण में असांजो स्ट्रक्चर्स हूंदियूं आहिनि जंहिंजो असांजो डीएनए ठहियलु हूंदो आहे ऐं आरएनए जेको हूंदो आहे उहो असांजो सिंगल स्ट्रक्चर हूंदो आहे ऐं हुन में कंहिं क़िस्म जी डबल हेलिक्स स्ट्रक्चर न हूंदी आहे। मतिलबु हुनजी जेकी लड़ी हूंदी आहे उहा असांजी सिंगल हूंदी आहे। इन जे करे असां मेन डिफरेंस असां चई सघूं था जेको आरएनए हूंदो आहे उहो सिंगल स्ट्रक्चर आहे ऐं असांजो डीएनए जेको आहे उहो डबल स्ट्रक्चर आहे। हाणे असां चऊं था जेको आरएनए जी साइड कहिड़ी आहे ऐं डीएनए जी साइड कहिड़ी आहे। सभ खां पहिरियां असांखे ख़बर हुअणु घुरिजे त जेकी बि इंफॉर्मेशन असांजी सेल खे रुकाइड हूंदी आहे उहा असांजे न्यूक्लियस में ठहंदी आहे ऐं उहा जेकी न्यूक्लियस में जेकी स्ट्रक्चर ठहंदी आहे उहा असांजी इंफॉर्मेशन ठहंदी आहे। उहा इंफॉर्मेशन असांजी प्रोटीन सिंथेसिस हटाईंदी आहे ऐं प्रोटीन सिंथेसिस उहा इंफॉर्मेशन हूंदी आहे जेकी असांजी हर सेल खे रुकाइड हूंदी आहे ऐं जेतिरी बि हुनजी रिक्वायरमेंट हूंदी आहे त उन हिसाब सां असांजी प्रोटीन सिंथेसिस थींदी आहे। प्रोटीन सिंथेसिस में असांजा वरी मुख़्तलिफ़ स्टेप्स अची वेंदा आहिनि, ट्रांसलेशन अची वेंदो आहे, ट्रांसक्रिप्शन अची वेंदो आहे ऐं ट्रांसलोकेशन बि अची वेंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ असांजा अमाइनो एसिड्स, असांजा राइबोसोम्स ऐं मुख़्तलिफ़ असांजा फंक्शन अप्लाई थींदा आहिनि जेके असांजा न्यूक्लियोपोर्स जे थ्रू असांजे मुख़्तलिफ़ सेल जे साइटोप्लाज़म में इंफॉर्मेशन असांजी हली वेंदी
पढ़ूं त जेको असांजो क्रोमोसोम आहे, क्रोमोसोम्स में असांजा उनजी अगरि स्ट्रक्चर खे थोरो असां एक्सट्रैक्ट कयूं, उनखे खोलियूं त असांखे इन जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा DNA असांखे नज़र ईंदा ऐं DNA जेके हूंदा आहिनि इहे असांजा तमामु हाईली कोलाइड हूंदा आहिनि। कोलाइड मतिलबु एतिरी तरह सां पाण में बाइंड थियल हूंदा आहिनि जो उन्हनि में हिकु क़िस्म जी स्ट्रक्चर ठही वेंदी आहे ऐं उहा स्ट्रक्चर जेकी हूंदी आहे उहा कनेक्टेड हूंदी आहे। हिकिड़ा असांजा प्रोटीन्स हूंदा आहिनि, उन प्रोटीन्स खे असां छा सघंदा आहियूं, उन प्रोटीन्स खे असां हिस्टोन प्रोटीन्स सॾींदा आहियूं, जंहिंजी मदद सां असांजा जेके DNA आहिनि उहे असांजा बाइंड थियल हूंदा आहिनि। इहा शइ थी वई असांजी अॼु जे न्यूक्लियस जे बारे में थोरी इंफॉर्मेशन। हाणे असां चऊं था अगरि सेल जे अंदरि न्यूक्लियस मौजूदु न हुजे त जेके बि एक्टिविटीज़ असांजे सेल जे अंदरि थींदियूं आहिनि उहे असांजूं न थींदियूं आहिनि। इन जे करे असां चवंदासीं त जेको न्यूक्लियस आहे उहो इलाही अहम आहे। छाजे लाइ? असांजे जेके बि कंट्रोल्स ऐं असांजा जेके बि फंक्शन सेल्स जे अंदरि थियनि था पिया उनखे परफॉर्मेंस ॾियण लाइ, उनखे कमांड ॾियण लाइ असांजो न्यूक्लियस जेको आहे अहम रोल अदा करे थो पियो। इहा हिकु वॾी डिपार्टमेंट आहे, इहो हिकिड़ो वॾो असांजो हाईली प्रोफाइल असांजो सिक्योरिटी सिस्टम आहे जंहिंजे अंदरि असांजूं हर क़िस्म जूं इंफॉर्मेशन ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे अप्लाई करण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा उन में कमांडेशन लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं डिपार्टमेंट्स खे असांजो कैरी ऑन करण लाइ असांजो न्यूक्लियस अहम रोल अदा कंदो आहे।